ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। ठटे खां रिपोर्ट करे रहियो अकबर दिलवानी। एसएसपी ठटो डॉक्टर मोहम्मद इमरान खान पारां पोलियो ख़िलाफ़ मुहिम लाइ सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। एसएसपी ठटो डॉक्टर मोहम्मद इमरान खान पोलियो मुहिम जे हवाले सां सख़्त फूल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो। एसएसपी ठटो चयो त 16 डिसंबर सूमर खां शुरू थींदड़ पोलियो मुहिम ख़िलाफ़ पोलियो वर्कर फूल प्रूफ सिक्योरिटी इंतज़ामनि ऐं पुलिस सां पंहिंजा फ़र्ज़ सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। एसएसपी ठटो चयो त समूरनि फील्ड ऑफिसर ऐं जवाननि खे पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में जारी कयल सिक्योरिटी प्लान मूजिबि सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम करण ऐं समूरनि एसडीपीओज़ एसएचओज़ खे पोलियो टीमुनि सां गॾु पुलिस अहलकारनि खे दरपेश मसइलनि जे फौरी हल लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि। इलाइक़े में गश्त पिकेटिंग ऐं सिविल इंतज़ामिया सां राब्ता जा समूरा मरहला अंजाम ॾियो। एसएसपी ठटो हिदायतूं जारी कयूं त समूरनि एसडीपीओज़ ऐं एसएचओज़ अहलकारनि खे बाक़ाइदा ब्रीफिंग ॾिनी वञे ऐं पोलियो ख़िलाफ़ मुहिम पोलियो वर्कर्स जी सिक्योरिटी ऐं उन जा हसास ड्यूटी बाबति आगाही ॾिनी वञे। समूरा फील्ड ऑफिसर पोलियो मुहिम ते भरपूर ऐं ख़ासि तवजो ॾियनि, वधि खां वधि अफ़रादी क़ुवत सां कवरेज कनि ऐं पोलियो वर्कर्स खे मुकमल तहफ़ुज़ फ़राहम कनि त जीअं सिक्योरिटी हर हाल में यकीनी बणाए सघिजे। समूरा फील्ड ऑफिसर पोलियो मुहिम दौरान क़ाइमु कयल कंट्रोल रूम सां मुसलसल राब्ते में हूंदा ऐं कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए जे फौरी तौर ते कंट्रोल रूम खे इतलाउ कंदा। माण्हुनि ते कड़ी नज़र रखी वञे ऐं पोलियो मुहिम जे पुॼाणी ताईं टीमुनि सां गॾु रहो।